सिंधी झूमेना, सिंधी नचेना, सिंधी गाइना, सिंधी वॼाइना। 27 जून जो विश्व सिंधी सारंगी दिवस आहे और सभी सिंधियुनि लाइ हर्षित थियण जो ॾींहुं आहे। मां किशोर स्वर्ण इसरानी तव्हांखे ॾियां थो ॿ ख़ुशख़बरी। पहिरीं ख़ुशख़बरी त हीअ आहे कि पहिरी बार पूरे विश्व भर में 27 जून जो सिंधी सारंगी दिवस मनाइबो। ऐं ॿी ख़ुशख़बरी कि हिन ई उपलक्ष्य में मां पंहिंजो हिकु ॿियो सिंधी नओं चैनल शुरू करां थो, जंहिंमें तव्हां सभिनि खे मिलंदियूं सिंधी ख़बरूं ऐं हिक खां बढ़ी करे हिकु जानकारियूं। हिन चैनल जो नालो आहे सिंधी भजन सिंधी न्यूज़। त तव्हां असां सां गॾु जुड़ियल रहियो ऐं ॾिसंदा रहिजो सिंधी भजन ऐं सिंधी न्यूज़। जय झूलेलाल। मां श्रीमती विनीता भावनानी बिलासपुर छत्तीसगढ़ में भारतीय सिंधु सभा महिला विंग जी राष्ट्रीय महामंत्री तव्हां सभिनि जे साम्हूं हिकु निवेदन खणी आई आहियां। जीअं कि असां सभु सिंधियत जे लाइ लॻा पिया आहियूं, को दाल पकवान दिवस जे रूप में मनाए, को पकोड़ा दिवस जे रूप में मनाए, पर मां बि हिकु ॾींहुं तव्हां सभिनि जे साम्हूं यादि ॾियारणु आई आहियां जेको कि पूरे विश्व में मनायो वञे थो। 27 जून विश्व सिंधी सारंगी दिवस के रूप में सिंधी सारंगी जेकी लुप्त प्राय सारंगी हुई, जैसे पुनर्जीवन ॾिनो आहे श्री राजेश परसरामानी ने, जेकी पहिरियों लोक धुननि ते वॼंदी हुई, अॼु शास्त्रीय संगीत ते वॼंदी। सारंगी ही हिकु अहिड़ो मात्र वाद्य आहे जेको दिलि जे क़रीब रखी वॼायो वेंदो आहे ऐं उन में भी उन जी धुन हृदय सां प्रवाहित थींदी आहे, संवेदनाउनि में लहंदी आहे, वो पूरी सृष्टि के मंत्र मुग्ध कंदी आहे। तव्हां संत कंवर राम जा भजन ॿुधा हूंदा, उन सभिनी में सिंधी सारंगी ही वॼल आहे। छोकी इन सारंगी में 27 तार थींदा आहिनि, इन जे करे इन में जीन ज़ारा मेन तार सभई मिलाए करे 27 हूंदा आहिनि। इन करे 27 जून ते इन ॾींहं खे असां मल्हायूं था। ऐं गॾोगॾु छोकी सिंधु घराने के प्रचलन में आणण जे लाइ जून मास ही हुयो जंहिंमें राजेश जी ने सिंधु घराने जी उत्पत्ति कई, त इन्ही करे 27 जून मुक़ररु थियो आहे जेको पूरे विश्व में सिंधी सारंगी दिवस जे रूप में मनायो वञे थो। तव्हां सभिनि सां मुंहिंजो निवेदन आहे कि हर घर में 27 जून ते सारंगी यदि नथी वॼी सघे त काई ॻाल्हि कान्हे, सिंधी संगीत त वॼी थो सघे, सिंधी धुनियूं त असां ॿुधी था सघूं। असां सिंधी धुनियूं या संगीत या सारंगी ॿुधी करे ऐं कुझु वीडियोज़ राजेश जी जा असां शेयर ज़रूरु कंदासीं, जंहिंखे ॿुधी करे असां विश्व सिंधी सारंगी दिवस पाण बि मल्हायूं ऐं सभिनी खे प्रेरित बि कयूं कि उहे सभई बि सिंधी सारंगी दिवस जे रूप में 27 जून खे मल्हाइनि। धन्यवाद। लख थोरा झूलण सां हिकु अर्ज़ु कंदे हुए कि झूलण तुंहिंजी महर रहे, बाझ रहे, असीं रहूं न रहूं हिन दुनिया में, सिंधियत सदा आबाद रहे, सदा आबाद रहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां लालचंद तोताराम नागपाल बेंगलोर खां तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। असांजी सिंधी क़ौम थोड़ी पोइते थींदी थी वञे, इन जे लाइ असांखे घणा ई रस्ता ॻोल्हण खपनि जंहिंजे करे असांजी सिंधी क़ौम खे असां मथे आणियूं। एतिरे क़दुरु जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एक्ट में सिंधी वॉज एडेड 1967 में, रिकॉग्नाइज 4 अप्रैल 1967 ते इंडिया गवर्नमेंट भी कई हुई। त छा असांजो फर्ज़ नथो बणिजे? असांजो फर्ज़ बणिजे थो त असां भी सिंधी क़ौम खे पंहिंजे मथे आणियूं। सारंगीअ जो उस्ताद बिलासपुर में
असांजो प्यारो राजेश पारसमनी आहे अॼु हुन वॾी हिकु मुख्य भूमिका करण जो मक़सदु पाण ते खयो आहे। उन 27 जून खे मुक़ररु कयो आहे पंहिंजे ॿियनि सां सलाह करे त भई असां इन ॾींहुं सिंधी सारंगी डे मल्हायूं। तमामु मूंखे हिन जी आइडिया वणी आहे। 27 जून इन वास्ते मुक़ररु कयो आहे जो 27 तारा थींदियूं आहिनि सारंगी में, ऐं सिंधी सारंगी जेकी असांजी 2000 पुराणी निशानी हुई अॼु लुप्त थी चुकी आहे। इनखे असां वरी मथे आणण जे करे इहा ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त इन में असां सभई भाग वठूं। हा, सारंगी हिन वक़्तु तमामु मशहूरु कोन्हे। असां सभु सारंगी हलाइण वारा सिंधी घणा ई न मिलंदासीं हिन वर्ल्ड में हिन वक़्तु ग्लोबल ते, पर छा असां उन ॾींहुं पंहिंजे सिंधियत खे यादि करण लाइ 27 जून ते पाण में ई हिक ॿिए सां थोरो सिंधी ॻाल्हायूं, कोई सिंधी गानो ॿुधूं, कोई सिंधी म्यूज़िक ॿुधूं, कोई सिंधी भॼन ॿुधूं, त इन सां असांखे यादि रहंदो, असांजी ईंदड़ पीढ़ी खे यादि रहंदो त भई 27 जून हिकिड़ो सारंगी डे, सिंधी सारंगी डे बि थींदो आहे। राजेश पारसमनी वटि तमामु घणा ई अवार्ड खटियल आहे। हो त एतिरे क़दुरु हुन में अंदरि घुल मिली आहे जो पंहिंजे हर हिकु सारंगीअ जो नालो बि रखंदो आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधीअ खे अचो सभई असां मिली करे इन सिंधी ॿोलीअ जी सॼे दुनिया में फैलाइणु चाहियूं त भई सिंधी असां छा न करे सघंदा आहियूं, छा न कयो आहे, ऐं सिंधीअ खे क़ाइमु रखिणो आहे, सिंधियत खे जिंदाबाद करिणो आहे। जय झूलेलाल, जय सिंधियत। जय झूलेलाल, जय श्री राम। मां अयोध्या में ओम प्रकाश उमी, प्रदेश अध्यक्ष उत्तर प्रदेश सिंधी युवा समाज। जीअं कि तव्हांखे ॼाण हूंदी कि हिन बार पहिरीं दफ़ो विश्व स्तर ते 27 जून सारंगी दिवस मल्हायो थो वञे। मां हिंदुस्तान जे सॼे सिंधी समाज सां इहा अपील कयां थो कि 27 जून पंहिंजे घरनि में सिंधी कलाम, सिंधी भॼन, सिंधी नगमा ॿुधी करे 27 जून असां सारंगी दिवस मल्हायूं। सारंगी दिवस जो जेको उद्देश्य आहे उहो इहो ई आहे कि इहा पुराणी पंहिंजी संस्कृति जिंदा रहे। असां मिली करे 27 जून सारंगी दिवस मल्हाईंदासीं। जय झूलेलाल।